सब खां पहिरियां सभिनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो अहिड़ी गर्मीअ में ऐं हेतिरे वक़्त ताईं अवां वेही पंहिंजे क़ाइदीन जो इंतज़ार करे रहिया आहियो ऐं उन जो पैगाम ॿुधण जे लाइ बेताब आहियो त असांजी क़यादत जेको पैगाम खणी आई आहे त असीं उन खे गौर सां ॿुधूं। दोस्तों, इन में को शक नहीं तो मीरपुर खास जिलो हुजे या मीरपुर खास डिवीजन हुजे, जंहिंखे मूं पंहिंजी हमेशह होम डिवीजन ऐं होम डिस्ट्रिक्ट सॾियो आहे। ऐं कहिड़े बि क़िस्म जी हिते एजुकेशन या तारीख़ हली आहे, जॾहिं बि हिननि दोस्तनि जो नाचीज़ के हुकुम थियो आहे त मथरा मंदिरा तव्हां वटि अची पहुतो आहियां। बहरहाल अॼु जंहिं मक़सद लाइ हिते इकट्ठा थिया आहिनि, कुझु दोस्तनि तजवीज़ूं बि ॾिनियूं आहिनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बि कयो आहे। हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जूं तजवीज़ूं बि पंहिंजी जॻह ते बरहक़ आहिनि। उन्हनि जेको ख़्यालनि जो इज़हार कयो आहे, उन्हनि पंहिंजे दिलि जी जेका तमन्ना आहे, जेके दिलि में जेके विसविस आहिनि, उन जो इज़हार कयो आहे। पर घटि में घटि ऐं हिकिड़ी शइ सां सहमत घटि हूंदो आहियां। अक्सर करे छो त जॾहिं हिन स्टेज ते बीहूं त मां हमेशह चवंदो आहियां ही इदारा आहिनि बहितरीन नमूने सां पंहिंजो केस रखण जे लाइ। ही इदारा आहिनि, सोशल मीडिया कोन्हे का, आम पब्लिक प्लेस कोन्हे का, पर ही इदारा बहितरीन आहिनि पंहिंजो मौक़ो रखण लाइ। उहो तंज़ीम हुजे, उहो तालीमी हुजे, उहो इंतिज़ामी हुजे, वो इन ही जगह ते मामला रख पाए। तो दोस्त चवंदा त साईं पेटे लफ़्ज़ जे अंदरि असांखे कुझु न मिलियो आहे। मूं चयो घणो कुझु मिलियो आहे, पर पेटे लफ़्ज़ तव्हांखे उहा सुञाण ॾिनी आहे ऐं उहा आहे बि सही त हिकु मिनिस्टर जो हुकुम, हिकु सेक्रेटरी जो हुकुम बज़ाहिर ही नाचीज़ कदम में बुत में भी नाज़ुक ऐं नफ़ीसो आहे, पर तव्हांजी ताक़त सां, तंज़ीम जे ताक़त सां हुनखे कल्ह चिटो जवाब मिलियो आहे त असांजो बजट उस्ताद कराचीअ में जेको पेश न थी। इहा फिकिर जी ताक़त आहे। फर्दर में कमी कोताहियूं थी सघनि थियूं, पर तंज़ीम जे अंदरि तंज़ीम हिकिड़ी ताक़त आहे। उनखे हिकिड़ो हलाइण जो नाम हुजे। क़ाबिल एतिराम मुंहिंजा अॻ में बि डिवीज़न जा सदर रही चुका आहिनि, हींअर बि डिवीज़न जो सदर तव्हांजे साम्हूं आहे। घटि हुन बि कोन कई हूंदी त को उस्ताद जे मसइलनि खे जो हल न करायां, पर हर हिक जो पंहिंजो पंहिंजो तरीक़ेकार हूंदो आहे। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी प्लानिंग हूंदी आहे। उहा ॾाह, उहा सियाणप, उहा बहादुरी, उहा दिलेरी असांजे भाउ मोहम्मद आज़म हज़ारी साहब खे अल्लाह ताला ॾिनी आहे, जंहिंखे उहे इस्तेमालु करे। ऐं उन सां गॾोगॾु शाना बशाना ज़िले सदर समेत पूरो ज़िलो, पूरी डिवीज़न यकमुश्त हिन सां हर आवाज़ में लपे करे गॾु बीठी आहे। जॾहिं गॾु बीठी आहे, ताक़त आहे, तॾहिं तव्हांजो ॾाढो ताक़तवर सथो। तो दोस्तों, ही तहरीकूं सिर्फ़ और सिर्फ़ मामलनि खे वठी करे हल करण जो नालो कोन्हनि के, पर तहरीकूं कॾहिं कॾहिं वजूद खे बचाइण ख़ातिर, बका ख़ातिर बि तहरीकूं जो हुजणु ज़रूरी आहे, जंहिंमें तव्हांजे तंज़ीम जी बका हुजे। छा सिंध जो तालीम जो वज़ीर असेंबली जे फ्लोर ते जन अल्फाज़नि सां असांजे उस्तादनि खे सॾे पियो त असांजो उस्ताद या हिन सिंध जो धरतीअ जो ॼाओ हर शइ ते कंप्रोमाइज़ करे सघे थो, पर गैरत ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ नथो करे सघे।
ही असांजी गैरत ऐं वक़ार जो मसइलो आहे। इंतज़ामी लिहाज़ सां असांजो मिनिस्टर आहे, असांखे उन लाइ रेस्पेक्ट आहे। असीं उस्ताद आहियूं, असांजी ॿोली अहिड़ी न हुजणु खपे त हिकिड़े उस्ताद ऐं हिकिड़े नाल एजुकेशन वज़ीर जी ॿोलीअ में फ़र्क़ु हुजणु खपे। उन सां गॾोगॾु कॾहिं कॾहिं तंज़ीमुनि जे अंदरि अहिड़ा मोड़ अची वेंदा आहिनि जिते तुर्त फ़ैसिला करणा पवंदा आहिनि, टाइम जी गुंजाइश न हूंदी आहे। अहिड़ो मोड़ ही जो असांखे आयो जंहिंजी 24 तारीख़ ते प्रेस कॉन्फ्रेंस सकरम थी, उन्हीअ में ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त शायदि जेकॾहिं मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस दोस्तनि ॿुधी आहे या सोशल मीडिया ते पढ़ी आहे त उन में अहिड़ो को मसइलो न आहे जेको मूं पोइ छॾियो हुजे। दोस्तनि बिल्डिंग जी ॻाल्हि कई, मूं बिल्डिंग जी ॻाल्हि कई आहे, मूं किताबनि जी ॻाल्हि कई आहे, मूं फर्नीचर जी ॻाल्हि कई आहे, मूं उन बजट जेका बजट एजुकेशन डिपार्टमेंट खे ॿाहिरनि इदारनि डोनेट कई आहे, मूं त उन जे सही माना में के सुप्रीम कोर्ट जे या हाई कोर्ट जे जज जे कमेटी जोड़ण जी ॻाल्हि कई त उन जी तहक़ीक़ कई वञे त बजट किथे ख़र्च थी रही आहे। मूं रिप्लेसमेंट जे आर में जेके उस्तादनि जी बदलियूं कयूं आहिनि हू विज़िबल कोन्हनि खे, मूं उन जी ॻाल्हि कई आहे त बिल फोर उन्हनि खे जेको कैंसिल करे सही माना में जिते विज़िबल आहे जेको अप्रोच करे सघे थो उस्ताद उन जी ट्रांसफर कई वई। असां पेटियल चाहियूं था त सिंध जो को बि स्कूल जेको आहे उहो उस्ताद खां सवाइ ख़ाली न हुजे, त असां तव्हां सां गॾु वेहंदासीं। ऐं मूं चयो त ही उहा रिप्लेसमेंट थी आहे जो हिकु तालुके खां ॿिए तालुके में उस्तादनि खे ट्रांसफर कयो वियो आहे, जंहिंजी तस्दीक सेकंड ॾींहं ते मिनिस्टर साहब पंहिंजी मीटिंग में कई आहे, जेका पंहिंजे सुप्रींटेंडेंट खे जेको आहे तंबीह कई आहे। ऐं उन्हनि जो आहे सॼो कमु उन्हनि जो आहे मूं तव्हांखे चयो त उस्ताद 10 किलोमीटर ते 8 किलोमीटर मोकिलियो करे तव्हां पंजाब में मोकिलियो ऐं तालुको बदल करे छॾियो, जंहिंजो मूं मिसाल ॾिनो हुयो ज़िले मीरपुर पासे ट्रांसफर जो त ज़िले मीरपुर पासे मां हिकु तालुके वञा ॿिए तालुके में उस्तादनि खे ट्रांसफर कयो वियो आहे। तव्हां ॿुधी हूंदी मिनिस्टर जी स्पीच ॿुधी हूंदी, मीटिंग ॿुधी थी हूंदी त हुन बिल फोर उन्हनि खे चयो त तालुके बदल कया था जेके ग़लति कया आहिनि। हीअ ॻाल्हि बस आहे त हुन बजाए पंहिंजे ऑफिसरनि खे सज़ा ॾियण खे बचाए ऑफिस सुप्रींटेंडेंट वेचारे जे मथां जेको तलवार मारे छॾी, जेका बि सरासर ग़लति आहे। जंहिंजो ॾोह आहे जेकी करण वारा आहिनि, जेकी विज़िट करण वारा आहिनि, जेके स्कूल ॾिसण वारा आहिनि, जंहिंखे उस्तादनि जी ख़बर आहे त कहिड़ो उस्ताद कहिड़े पासे ते वञी सघे थो, उनखे सज़ा मिलणु खपे जंहिं इहो कमु कयो आहे। सो दोस्तो असीं सर्च स्ट्रक्चर ते ॻाल्हायो त बाबा असांखे सरकार जेको सिंध सरकार पंहिंजे कैबिनेट जे फैसले मुताबिक़ असांखे अलो कयो आहे हुनजो हिकिड़ो पार्ट अपग्रेडेशन वारो मिलियो आहे। ठीकु आहे, उन जा 2 साल हुन में कमियूं कोताहियूं आहिनि, इन जे बाद में अञा ॻाल्हाईंदासीं, पर जेको हुनजो ॿियो पार्ट आहे सर्च स्ट्रक्चर उहो असांखे हिन वक़्तु छो न मिलियो आहे। उन जे लाइ सेक्रेटरी साहब रिपोर्ट थो करे पियो पंहिंजे डायरेक्टर साहबनि खां त साल सॼो थी वियो आहे, वरी असां सां मीटिंग थी 2 महीना उनखे थी विया त हिन वक़्तु ताईं उन्हनि डायरेक्टर साहबनि रिपोर्ट पेश न कई आहे पंहिंजे सेक्रेटरी साहब खे त तव्हां जेका असांखे रिपोर्ट घुरी आहे त हीअ असां तव्हांखे रिपोर्ट था ॾियूं। इन खां वधीक सिंध जे ऑफिसर जी कहिड़ी नाली थी सघे थी पई। हुन सां गॾोगॾु 2001 जो इनिशियल अपाइंटमेंट वारो पीरियड जेको आहे उन ते असां ॾिसंदो आहे त उहो असांजो राइट आहे, उहो असांखे ॾिनो वञे। हिन वक़्तु असांजा उस्ताद सदाऊं पिया कटनि, गुरु पेशवर से ॻाल्हायो आहे, काफ़ी शयुनि ते जेको आहे डिस्कस थियो आहे। सो मुंहिंजा दोस्तो, तव्हांजी तंज़ीम सुतल कान्हे का, तव्हांजी तंज़ीम जाॻियल आहे, पर उहा मज़बूत तॾहिं आहे जॾहिं हुनखे अवां जे तरफ़ खां ताक़त मिलंदी। हीअ असांखे वर्कर कमीशन करण जो मक़सदु इहो ई आहे त तव्हांखे सुजाॻ कयूं, तव्हां हेठि ज़िलनि में तालुकनि में वञी जनरल पार्टी करायो, उस्तादनि खे मोटिवेट कयो, उस्तादनि खे जेको आहे सो तयारु कयो त घणे खां घणा उस्ताद कराची
जेकॾहिं असीं करे हक़ीक़त पसंद भी थियूं, तालुकनि जे अंदरि बहितरीन असांजा प्रोग्राम थियनि, ज़िलनि जे अंदरि बहितरीन प्रोग्राम थियनि, ऐं ज़िले मीरपुर ख़ास खे जस ॾियारो पूरी सिंध जे अंदरि भली सभिनि बहितर थिया पर सभिनि खां बहितर। पर जिते ज़िले के अंदर तालुके जे अंदर जे हिकड़े तालुके जे अंदर 800 उस्ताद हुजनि ऐं तव्हांजो मुज़ाहिरो हुजे, उते 150 ऐं 200 उस्ताद बीठा हुजनि, त ही सरासर तंज़ीम सां नाइंसाफ़ी आहे। इन में कोताही मरकज़ी कान्हे का, इन में कोताही न तालुके जो उहिदेदारनि जी आहे, त सही माना हुननि मोटिवेट न कयो आहे, सही माना हुननि वर्क होमवर्क न कयो आहे। जेकॾहिं असां हेठां खां वठी मथे ताईं पंहिंजी जवाबदारी महसूस करे हुन ते अमल कंदासीं त मां नथो सम्झां जो हज़ारनि जे तादाद में कराची में उस्ताद पहुचनि। अल्लाह सां इहो वचन थो कयां 100% पहिरियां त 100% उस्ताद कराची जे अंदरि पहुचणु खपे पंहिंजे हक़ जे हासिलात लाइ, पर जे न त 50% उस्तादनि खे पहुचाइण तव्हांजो कमु आहे, मामला हल करे वापसि अचणु मुंहिंजो कमु आहे। मादर साईं कोन्हे त असां हिकिड़ी बस भरे 2 बसियूं भरे अचे हिकिड़ी कराची पहुचूं, असां पहुची वियासीं, मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि उहे बि, पर स्टेट सां तव्हां टक्कर खाओ था, सरकार सां तव्हांजी जेका लड़ाई आहे, हुकूमत उन्हनि जी आहे, उन्हनि सां हिकिड़ो प्राइमरी उस्ताद जेको आहे जंग करे पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ, पंहिंजे वजूद खे बरक़रार लाइ, त उन लाइ जेको आहे 500-1000 उस्ताद जी ज़रूरत कान्हे का, उते हज़ारनि उस्ताद जी ज़रूरत आहे, जेके तव्हां असांखे अॼु अर्ज़ु करणो पवंदो, हितां निकिरणो पवंदो त हिकु 2 ठाहे 2 4 ठाहिनि 4 8 ठाहिनि 8 16 खे ठाहिनि 16 जो 50 खे ठाहिनि, तॾहिं जो असांजा उस्ताद उते पहुचंदा। ऐं उन खां पोइ साईं ज़फ़र चयो ईअं न मोटिजो, बचल आहे तव्हां सां, वाइदो आहे तव्हां सां, ईअं न मोटंदासीं, पर घटि में घटि तव्हां सिपाह जो साथ हुजणु खपे, अॻिलो माण्हू कुझु नथो करे सघे। जेकॾहिं तव्हांजो साथ आहे, तव्हां टोटल उस्ताद वापसि न वञो, जेको कुझु बि थिए वापसि प्रेस क्लब ते सुम्ही पवंदासीं, सभु शयूं ते वेठा हूंदासीं, एसी ते न पहुंदासीं, जेसिताईं मामला न हल कराईंदा। त मुंहिंजा दोस्तो, ही वर्कर कन्वेंशन हिननि जी कड़ी आहे त असीं उस्तादनि खे सुजाॻ कयूं। हिते सभु दोस्त चवनि था या कुझु दोस्तनि चयो त साईं रतन सिंह जो कासो पंहिंजो शुभ नालो कयो, पर मूंखे यकीन आहे, ऐं तव्हांखे यकीन सां चवां थो, ही उहो मर्द मुजाहिद माण्हू आहे जो ही त साईं सरदार शाह साहब आहे, पर जेकॾहिं को उस्तादनि सां ज़्यादती करे सिंध जो पाकिस्तान जो वज़ीर आज़म हुजे, हुनजे बि ख़िलाफ़ ही मामले टाइम थोड़े करे हुनजे स्पीच खे महदूद कंदे तव्हां इहो मक़सद न वठो त मूं साईं जो कासो मिनिस्टर जे हवाले सां न ॻाल्हाईंदो, बिल्कुलु ॻाल्हाईंदो। उस्ताद और जज़्बो आहे, ज़िले जो अॻुवान आहे, हुन में उहा ज़रूरत आहे, उहा ताक़त आहे जो तव्हां साईं जवानी कराची में हुनजी स्पीच ॿुधंदो पाण। ही बि सही ॻाल्हि आहे, असांजो सीनियर रहनुमा साईं शाहीन अख्तर सकेरा जेका तजवीज़ ॾिनियूं ऐं बहितर तजवीज़ ॾिनियूं, साबिक़ा ही तारीख़ुनि में अॻु हलिया, असीं हिननि जे कॾहिं कॾहिं हलिया आहियूं, त हुन पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ बहितरीन तजवीज़ ॾिनियूं। पर साईं जीअं मूं पहिरें चई त वक़्तु हालात माहौल अहिड़ो बणिजी ईंदो आहे जो असांखे एतिरो टाइम न मिली सघंदो आहे। कल दोस्तनि चयो जीअं साईं में चयो त ज़िले जे हवाले सां सभु शइ थिए, पर हिन 31 ॾींहं हिकिड़े पासे असांजी तारीख़ हले पई, ॿिए पासे असांजी पेटियल जी इलेक्शन हले पई, टे पासे वरी उन्हनि दोस्तनि महिरबानी जी महिरबानी आहे जेकी असांखे कोर्टनि में गिरींदा वतन था। असीं त कोर्ट को निकिरी इलेक्शन ऑफिस वञो, इलेक्शन निकिरी जो वरी पेटियल
जो जेको तरीक़ो था चऊं असीं घर वञी छो कपिड़ा खणी करे वापसि अचण वञण में खुदाई आहियूं। तो इंशाअल्लाह पंहिंजी टाइम ते इलेक्शन बि थींदी जेका सुभाणे तारीख़ रखियल आहे जेको दोस्तनि रजिस्टर करायो आहे इंशाअल्लाह खुदा कंदो असांखे उमेद आहे त हक़ सच जी फतह थींदी ऐं सुभाणे रजिस्टर होॾा बि वेंदो ऐं इलेक्शन जी तारीख़ जो अनाउंस थींदो। मुझी स्पेशली हिते इहा भी गुज़ारिश आहे वीरपुर खां जे दोस्तनि खे त साईं तव्हां हमेशह मुतहद रहिया आहियो ऐं मूंखे उमेद आहे हमेशह तव्हां मुतहद रहंदो। कुझु शरपसंद अनासर अव्हांखे विढ़ाइण जी या छेड़छाड़ करण जी कोशिश कंदा पर मूंखे यकीन आहे त सभु सीनियर आहियो तमामु बहितरीन आहियो हिक ॿिए खे पंहिंजो भाउ सम्झंदा आहियो। खुदा हिक ॿिए खां परे न वञो मुतहद थी रहो सलाह मसल सां हलो ऐं पंहिंजे जेको दोस्तनि जे मशवरनि सां अॻिते वधो तव्हांखे को बि जेको आहे लोॾो न ईंदो। तव्हांजा बहितरीन हिते तर्जुमान आहिनि सोशल मीडिया जा बहितरीन तव्हांजा तर्जुमान आहिनि। तव्हांजो हिकिड़ो मिस्कीन ऐं नासिक माण्हू होत जीएम होत हमेशह जेको मीरपुर खां जे मसइलनि खे पंहिंजे सोशल मीडिया जे ज़रिए उजागर कंदो आहे। हक़ीक़त सिंध जे अंदरि तमामु वधि में जेको आहे हिकिड़ी मुहिम हलाए रहियो आहे ऐं हुन सां गॾोगॾु उस्ताद जी जो बि तमामु हिकिड़ो बहितरीन पेटल जे तरीक़े जे वग़ैरह जेको हुनजो किरदारु हले थो ऐं हुनजी जेका मुहिम हले थी जज़्बा आहे हुन माण्हू जे उस्ताद जी जेको बि हलाए थो हुन हलाइण वारे खे बि जेको आहे पंहिंजो जज़्बा आहे। तो तव्हां दोस्तनि जो ऐं इलाही टाइम वरितो आहे तव्हांखे इहो यकीन ॾियारियां थो त दोस्तो उस्तादनि जे मसइलनि खां त निकिता आहियूं। हिम्मत अफ़ज़ाई अव्हांजी हुजे जज़्बो असांजो ॾिजो जेकॾहिं ईअं मोटी अचूं त पोइ ईअं सम्झो त गुलाम रसूल तूं ज़िंदा न आहीं पर तूं मौला आहीं। तव्हां सभु दोस्तनि खे तव्हांजो त असां बिल्कुलु बसि मुतहद आहियूं सभु दोस्त मुतहद आहिनि ऐं रहंदा ऐं रहंदासीं। असां वटि नवां दोस्त आया आहिनि